नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे तंगवाणी में ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी में जमायत उलमा इस्लाम पारां पुलिस गिरदी ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढे बस स्टैंड ते धरणो हयो वियो। अॻवाननि पारां कुझु ॾींहं पहिरीं पुलिस बिना जवाज़ SUP जी रैली ते लाठी चार्ज करे कारकुननि खे गिरफ़्तार करे मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ ज़िले अॻवान शमस अलदीन, कारी किफ़ायत खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेसीं ताईं SHO डेरा सिरकी सत्तार मंगसी खे न हटायो ऐं कारकुननि खे आज़ाद न कयो वेंदो, असां हर रोज़ प्रेस क्लब अॻियां पुलिस जे ख़िलाफ़ एहतजाज कंदा रहंदासीं। आज असांजी एहतजाजी रैली हफ़्तो अॻु में अव्हांखे ख़बर आहे त सलकड़ बाईपास ते जमीयत उलमा इस्लाम ऐं SUP जे कारकुननि जे मथां बेरहमाना तशद्दुद करे ऐं उन्हनि खे जे मथां ATC कोर्ट जा केस हणी करे ATC जा कलम हणी करे उन्हनि खे चालान कयो वियो आहे। असां उन वक़्तु मुतनबे कयोसीं ऐं असां अॼु बि तहरीक में आहियूं एतिरे ताईं जो SHO डेरा सरकी न हटंदो ऐं उन जे मथां तशद्दुद जा केस दाख़िल न कया वेंदा त असां एहतजाजी तारीख़ जारी रहंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।